इहे ही असांजा मुसलमान, इहे ही असांजूं अमीड़ियूं ऐं न्याणियूं अधड़ियूं जेके जलसनि में चंदा बि ॾींदियूं आहिनि, क़ुर बि पढ़ंदियूं आहिनि, वाइज़ बि ॿुधंदियूं आहिनि, पर को छोकिरे जो पाड़े में पुट जो पोटे जो को अकीको को तोर को मंगणो हूंदो त वरी इहे सेरा लाॾा झुमरियूं वरी इहो टिमठण बि असां वटि आहे। दुआ कयो त रब इन शैतानगिरीअ खां बचाए। उहे आमीन कनि जंहिंजी ॻाल्हि हलंदी हुजे। अल्लाह तव्हांखे सलामत रखे। हाणे त सही कोठ डब्बा म्यूज़िक मौसीकी चङा भला अकुलमंद समझदार ये सुज़किन ते रखी करे ॻाईंदा वॼाईंदा अधड़ियूं असांजूं वॾा बाह लोॾींदियूं घुमनि पयूं। ख़ुदा ॾिसे थो इहो ग़ैरत हया इज़त जे ख़िलाफ़। अल्लाह से पंहिंजो रहमत वारो क़ुरान मोकिलियो जेको हर माल हर घड़ी हर ज़िंदगीअ जे लम्हे में समूरा चो रहमत ही रहमत आ। जी मरी वेलनि जे लाइ क़ुरान ज़रूरी आ रहमत, तीअं चओ जीअरनि जे लाइ बि क़ुरान जी रहमत ज़रूरी आ। असां बि दुनिया जे माहौल में फाथा पियाऊं जीअरा। को माण्हू कहिड़े माहौल में आ, को कहिड़े माण्हू माहौल में आ। एतिरे हद ताईं जो क़ुरान जी तिलावत जो वक़्तु बि अॼु असांखे घटि पियो मिले, निमाज़ बा जमायत अदा करण जो वक़्तु बि असांखे घटि पियो मिले। सुन्नत रसूल जी चेहरे ते ॾाढ़ी रखंदे बि असांखे लज हया पियो थिए। अहिड़ी तरह सां मथो ढके टोपी मथे में पाए हलणु इहो बि असांखे ऐब पियो सम्झ में अचे। पाचा भेॼनि खां मथे करे ऐं भेॼियूं खुलियूं रखणु इहे बि असांखे मज़ो न पियूं ॾियनि। आख़िर उहो कहिड़ो वक़्तु ईंदो जो उम्मती रसूल जो नबी साईं जे तरीक़े ते हलंदो। हिन महिल सॼी दुनिया जे काफ़िरनि असां ते हमिलो कयो आहे। न छॾी अथऊं का मुस्लमाननि जी जीअरी रग कुंट कुर्श वठी बीठा आहिनि। हाणे त ज़रूरत आहे त मुस्लमान नबी ऐं पैगंबर जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे। इरादो कयो समूरा। विसरे वाण त मुवहिदन जो मरकज़ आलम हाफ़िज़ कारी 5-8 मस्जिदियूं हेॾो वॾो दीनी दर्सगाह उन खां अलावा बि तालीम हले पई त असांजे त सॼे माहौल में अल्लाह जे दीन जो माहौल हुजे ऐं इंशाअल्लाह अची वेंदो। हाणे जलसनि सां वाइज़नि सां आलमनि जे तकरीरनि सां फ़र्क़ु थियो आहे, फट मिड़ी आयो आहे। घणनि मरीज़नि खे शिफ़ा मिली वई आहे। रहलनि जे लाइ बि दुआ करण आया आहियूं। आमीन चओ। अल्लाह से फरमायो या अय्युहन नास कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम। अॻे रमज़ान में मां हिकिड़ी जॻह ते जलसे में हुयुसि, पोइ मूंखे ॿुधायूं त असांजे ॻोठ में 35 न्याणियूं क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं आहिनि। सुभान अल्लाह। साईं फज़लुल्लाह हे उलमा जे मेहनत ऐं उन्हनि जे तकलीफ़ जिदोजहद जो नतीजो आहे। 35 न्याणियूं मुसलो बि पढ़ाइनि पयूं, तरावियूं बि पढ़ाइनि पयूं ऐं अहिड़ो क़ुरान तजवीज़ सां जो न कारी साहिब ॿुधायो त सॼे ॻोठ में घर घर में दीन जो मदरसो खुली वियो आहे। ऐं ज़रूरत ही न्याणियुनि जी तालीम जी इल्म जी। अंग्रेज़ी जो इल्मु कोन्हे, इहो मिड़े अटकल शटकल आहे। पैदागिरी बि आहे, दादागिरी बि आहे। हिनखे असीं न अॼु मञूं न सुभाणे मञूं। इल्मु आहे त नबवी जो मिठे मुहम्मद जे क़ुरान वारो। हाणे साईं अर्रहमान जी तिलावत कई। अर्रहमान अल्लमल क़ुरान, अर्रहमान अल्लमल क़ुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। रहमान जे क़ुरान पाक जो इल्मु ॾिनो, इहो उहो इल्मु जंहिंजे लाइ पाक नबीअ फरमायो खैरुकुम मन अल्लमल क़ुरान व अल्लमहू। फरमायो सारी कायनात में भले में भलो इंसान उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं ॿियनि खे क़ुरान सेखारे। के असांजा उस्ताद अहिड़ा आहिनि कारी आलिम जिन खे पढ़ाईंदे अधु सदी गुज़री आहे। 50-50 साल क़ुरान पढ़ाईंदे, 60-60 साल क़ुरान पढ़ाईंदे उन्हनि खे गुज़रियो आहे।
वाह मुंहिंजा रब तुझे न क़ुरान जो कमाल आ न हिते का गवर्नमेंट जी बजट न कई माण्हूअ जी एॾा ग़रीबनि मिसकीननि तव्हां पाड़े सिरनि ॻोठाणनि जो तावन हलाल रिज़्क जा पैसा हिन में न उन जी बरकत आ छा क़ुरान समंदर ऐं नंढड़नि ॿाचनि जे सीननि में मोकल आहे अंग्रेज़ीअ वारनि खे चपे चपे स्कूल कॉलेज तव्हांजो नतीजो इहो आहे जो 7 वारा 8 में 8 वारा 9 में हलो टप ॾींदा हाणे सुभाणे जो इहो मास्टर थिए 7 पढ़ियो ई न आहे त ॿारनि खे पढ़ाईंदो नथा ॻाल्हायो फुल पोटा साहिब विसरेवाड़ वारो हिते बि अंग्रेज़ीअ जो ॼार आहे मूंखे ख़बर आहे ऐं ईंदड़ आया हाणे जेको पढ़ियो ई न इहो सुभाणे पढ़ाईंदो ओ मां 2 छोरा खे में कार में स्कूल हाई स्कूल जे रोड ते मदरसो आहे मुंहिंजो त अॻियां शहर में अस्पताल आहे जानवरनि जी बोर्ड लॻल आहे जानवरनि जी अस्पताल ते पढ़नि पिया छोरा मूंसां पोयो वेठा वञनि पिया पंध मां चयो खयूं वञा न बचाए पढ़नि पिया चांवरनि जी अस्पताल छा जी मां खिली चयो हिकु शाबस तव्हांखे ॿी पिणनि खे 3 उस्ताद जंहिं तव्हांखे इहो सेखारियो आहे हिते क़ुरान जो उहो समंदर आहे जेके दिस्तार करे बाक़ी रमज़ान में 2 महीना आहिनि अॼु पहिरीं रजब आहे रजब जी बि पहिरीं थी वियो तव्हांजे भाग में अल्हम्दुलिल्लाह चंड जी पहिरीं तारीख़ रजबुल मुरज्जिब अॼु अवां जो जलसो पियो थिए 1442 हिजरी विसरे वाहण ते रहमत जा ककर अल्हम्दुलिल्लाह भरिया बीठा आहिनि मींहुं क़ुरान जो वसे थो ईअं मिंट 5 में सॼो पिंडाल भरिजी वञे ऐं मूंखे जीअं साईं चयो हो न साईं बि वाइदे में पूराईअ में पोइ हिते न कई मां बि अचण में राति जो मां बलोचिस्तान देरा मुराद रातों रात सफ़र करे रात रस्ते में रही हाज़िरी लगी आ त मां जो अर्ज़ पियो कयां त पंहिंजे औलाद खे क़ुरान पढ़ायो इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना परवेज़ खे कहिड़ी ख़बर त मौलविन जी निंड ई फिटल आहे सिज हिते उभारींदा हो त आयो पंहिंजे तबियत ते अल्लाह से ख़ुशि रखे ज़ामीन चो ॾाढा आमीन आमीन आलमन सां जुड़ी पियो आहे हाणे सभु दुआ घुरोस त कुझु हेॾो बि अरे परवेज़ मिठा परवेज़ अल्लाह तोखे बरकत करे हा हीअ अहिड़ी शइ आहे साईं जो 4 चंड लॻी वेंदा खीर त अॻ में आहे न वरी खंडु पइजी वेंदी हा ॿिया बि सभु इरादो कयो त ॾाढ़ी रखंदासीं बाबा हयातीअ ते भरवसो न आहे हे कबर जो अमल आहे हे वॾो अहम अमल आहे वॾी सुन्नत है अल्लाह वटि इन जी वॾी इज़त आहे अल्लाह से सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो तव्हां अर्ज़ पे कयो मुंहिंजे पाक पैगंबर करीम ॿिन्ही जहाननि जे सरदार मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां राति बि दोस्तनि खे ॾिनुमि पोइ मां उते घुर कई त 5 माण्हू जलसे में उथी बीहनि तेरा मुराद जमाली राति त मां चयो जेके ॾाढ़ी रखनि मां 5 माण्हू चया 32 माण्हू उथी बीठा 32 में अक्सरियत नौजवाननि जी पोइ मां हिकिड़ो मिसाल ॾिनो त न्याणियूं आहिनि न औरतूं नंढड़ी न्याणी बि हुजे 5000 जो त न्याणी हाली मथो कूड़ाए जो कुझु को जीतो पंहिंजो जूअ बुअ या को मथो नंढड़ी न्याणी आहे रड़ियूं कंदे रोई करे घर छॾे वेंदी पर मथो वॾी अदीअ खे त 1.5 लख जो जेका 12,000 जे लाइ वीचारी कार्ड ऑफिस में ये वठनि थियूं पैसा इन्हनि खे 1.5 लख ॾे त 12,000 खां बचो मथो कूड़ायो चवंदियूं असीं पिनी खाईंदियूं पर मथो न कूड़ाईंदियूंसीं त हे मर्द बि ईअं हुजणु खपे न असां वरी 100 घरऊं था ॾियूं त सफ़ा अहिड़ी करे ॾिजाइनि जो जीअं छिलियल मूरी घर जो अचे त मायूं ॾिजनि पियूं त ॿी माई काॾों आई आहे अल्लाह सुन्नत नसीब करे आमीन खिलड़ा माण्हू विसरे वाड़ वारा मां बि मिड़े हलंदे ॻाल्हि करे छॾी अॼु इरादो कयो समूरा त नमाज़ पढ़ंदासीं इरादो कयो समूरा अल्लाह से फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम ये निशानी ईमान वारनि जी आहे
ये निशानी कलमे पढ़ण वारन जी आ। जॾहिं अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जो नालो रब पाक जी सदा बुलंद थींदी आ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। कुंड कुर्श में विसरे वाण जे दरो दीवार मो इन बांग जो आवाज ईंदो हूंदो त ईमान जी तकाज़ा इहा आहे त मोमिन जी दिल अल्लाह जो नालो ॿुधी करे कंबी वञे ॾकी वञे रब जे सॾ ते मोमिन पहुची वञे। कई अमीर मरिया कई साहब कई खान कई भोतार कई वॾेरा कई वॾा वॾा मालदार ऐं नौकरियुनि वारा दुनिया जो जहान छॾे करे हलिया विया। अॼु मां अवां खां पुछां थो त ॿी मिल्कियत त पंहिंजी जॻह ते पर जेके मौत महिल खीसे में पैसा हा उहे खणी विया। घर जे रखियल पैसनि खे छॾ बैंकनि वारनि खे बि छॾ पर जेके पाण सां गॾु हुया भला उहे 5 रुपया हमरा खयूं वञे हा को बि ईअं थियो आहे। इहा दुनिया इहो माल इहे दौलत जंहिंजे करे अॼु मिट मिटनि सां विढ़नि पिया सका भाइर हिक ॿिए खे कोर्टुनि में गेहलनि पिया मायूं न्याणियूं होॾो पियूं अचनि हे हेॾां पिया अचनि। इन दुनिया ऐं दौलत जो हाल इहो थी जो तोसां कॾहिं बि वफ़ाई न कंदा। क़ुरान उहा हस्ती आहे जेको तोसां क़ब्र क़यामत में इंशाअल्लाह शाफ़ी थींदो। पोइ बच्चनि खे पढ़ायो क़ुरान वॾा बि पढ़ो जे न पढ़ी सघिया आहिनि उहे बि न चओ त असांजी उमिरि चढ़ी वई आहे। खजीअ ते चढ़े थो न रुजण जे लाइ हिते चवे थो मुंहिंजी उमिरि वॾी थी वई आहे। कार बि काए थो सब्जीअ जी गुॾ बि करे थो सुबुह जो वाहुलो खणी ऐं परावा बना बि ईअं थो सोरे ॼण पुलिस राति थो कए। जेॾो कुराड़ो तेॾो बने सोरण जो माहिर। मां हिकिड़े दोस्त खे चयो मां जो तुंहिंजे ॻोठ वारनि तुंहिंजी दाह ॾिनी आहे कहिड़ी और 4 रुपया चोरी तो करे चइसि अल्लाह ॾिसो तो न कुकड़ी न कंहिंजी बकरी बाक़ी गाह कंहिंजो बि न छॾींदो आहे। 2-3 बकरियूं आहिनि ॾाटो गॾु हूंदो आहे पोइ जंहिं बने सां ईंदो आहे चती हयूं ईंदो आहे। मां वरी खिलुमि चइसि खिलियो छो मां जो वॾो कुतो हराम गुलरो हलाद माना वॾी चोरी हराम मां बाक़ी गाह बाह मिड़े ख़ैर आहे। कंहिंजे मोटरसाइकिल तो छापर किरी पई के गरीब जी सब्जी का मुर्गी किलो खणी कश में सिधो घर ईंदो खाओ मां रोट तो वठी आयो। इन हराम जे चूस में माण्हुनि हणी हंधु कयो आहे त हुतों हुतों झप ॾियूं झप बप न ॾे अल्लाह ॾियण वारो आहे। चओ समूरा केरु आहे रिज़्क़ जो ज़ाम वकाई मिन दाबतिल्लाह वकाई मिन दाबतिल्लाह तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुकुहा व इय्याकुम व हुव समीउल अलीम। हाणे मुसाफ़िर साईं बांगो मिलियो के 16 साल जान बांग ॾींदो आहे ॻोठ जे मस्जिद में खिली पियो चवे सही अल्लाह ॾिसे थो ॿिया था ॿुधाइनि मूंखे ख़बर न आहे अटो घणे किलो आहे खंडु घणे आहे चांवर घणे आहिनि। 16 घरनि जी मानी रुहाणी मूंखे मिलंदी आहे। 16 घरनि जी मानी बि त जुदा जुदा हूंदी न कंहिंजो ॿोड़ कहिड़ो कंहिंजो कहिड़ो। हाणे आहे त लठ सॼी चंडे पेट ते थी लॻे न व्याज खोर हराम खोर तासां जुआऊं ग़लति शाहिदियूं हिक ॿिए जा खाता भञाइणो आहे त हिन पेट जो न उहो जो बांग ॼण जे करे सॼे घर जे भातियुनि खे 13 भाती आहिनि कंहिं थो रुपियो बि ख़र्च न कयो आहे। रब बांग जे सदको ॾे थो। तव्हांजो बि ख़्यालु आहे बांग ॼण ते? हाँ ये तो सोचींदो पियो हज़ार मुंहिंजो पुटु मौलवी थींदो हाफ़िज़ थींदो पोइ छा थींदो सभु कुझु थींदो जो ॾियण वारो ज़ात रब जी आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कारी जावेद अमन साहब सेठा वॾो उस्ताद आहे ॻोठ अथसि रुस्तम रोड ते शिकारपुर को जलसो थियो आलमन जी मानी उते हुई मां साईं कारी साहब जी जगह ॾिठी ग़रीब आहे वॾो पुराणो उस्ताद आहे हज़ारनि हाफ़िज़नि जो उस्ताद आहे जगह अहिड़ी चङड़ी फर्श बर्श लॻल हुयो। मां चयोसि अल्लाह बरकत करे ॾाढी सुहिणी जगह चईसि हिकिड़ो शागिर्द आहे मुंहिंजो
पढ़ियो आहे मूं वटि क़ुरान रब गंज ॾिनो अथसि सॼी जॻह उन ठाराए ॾिनी आहे कंहिंजे चओ समूरा क़ुरान जे सदको क़ुरान जी इज़त वॾी आहे बच्चो तुंहिंजो हाफ़िज़ थी वियो ऐं न्याणियूं जेके असांजूं आलिमा थियूं ऐं क़ुरान यादि कयो अथऊं न अम्मा न्याणियूं तव्हांखे लख मुबारकूं आहिनि तव्हीं ज़िंदगी ठाहे वयूं पर अञा बि पाण संभालजो छो त औरत जी ज़ात आहे न थोरी कमज़ोर आहे जीअं ॾांद लीके ते लड़ी वञे छड़ो मसइलो आहे शादियुनि जे मौक़े ते तव्हांजो इहो जेको काकड़ो रहंदो आहे न अखियूं अदल जूं ॿरनि मशाला ऐं रओ सांगड़ मां घुराया मुंडी वरी मीरपुर ख़ासमो अहिड़ो कूड़ हणंदियूं जो शैतान ई भॼी वेंदो इन जे करे मुंहिंजी शुरूआती तकरीर आहे मां वाइज़ कंदो आहे सफ़ा उबितो सुबितो पर मां अॼु अर्ज़ु कयूं थो वञा अम्मा न्याणियूं अॼु कुराड़ियूं ॾाढियूं सभु पंहिंजे पाण खे संभालियो मतां कंहिं महिल का गफ़लत थी वञे ऐं कई कमाई न हली वञे अल्लाह रहम करे आमीन चओ वकाय्यिन मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा हे त इंसान आहे जंहिंमें कमाइण जी पोरे जी मज़दूरीअ जी सलाहियत आहे नौकरी बि करे पियो ठका बि खणे पियो वापार बि करे पियो पर हिकिड़ी मख़लूक अहिड़ी जंहिंमें कमाइण जी मज़दूरीअ जी कुड़मत जी हारपे जी सलाहियत ई कान्हे उन्हनि खे केरु थो खाराए ॿकिरियूं मींहूं आहिनि न कणक बि पोखी आहे पर उन सां गॾु लूसण बि पोखियो आहे वरी जॾहिं कणक लहंदी त एतिरो अन्न प्यारो न आहे जेतिरो बोह प्यारो आहे त 5 मींहूं आहिनि 10 वड़ियूं आहिनि उन्हनि खे बि ॾियणो आहे न उन्हनि पंहिंजो लापारो कयो न उन्हनि असां सां गॾु ॿिज छटियो न उन्हनि वञी करे थ्रेशर में वेठा उहे त रसे में ॿधियूं पियूं आहिनि जेका महिनत इंसान कई पंहिंजे लाइ त करे पियो पर उन ढोर ठगे जे लाइ बि करे पियो इहो रब थो क़ुरान में चवे त जेको मां रब तोखे पालियां थो उहो तुंहिंजे उन मखलूक जेका तुझे साम्हूं आहे उन्हनि खे बि मां रब ईअं ई खारायां पियो केरु पियो खाराए अल्लाह तुझे रात तो तुझे नाले तो सदको वञा पोइ हिननि खे छॾींदो रब जेके क़ुरान पढ़नि ॾींहुं ऐं राति नबी पाक जी हदीस पढ़नि ॾींहुं ऐं राति इन्हनि खे त रिज़्क़ ॻोल्हे थो सही अल्लाह से फरमायो इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन पंहिंजे हिन ज़िले जी ॻाल्हि आहे ॻोठ जो नालो न खणबो असां त वाइज़ ते वञूं था ॻोठ में हिकिड़ो कारी साहिब कंहिं ॻोठ में पढ़ाईंदो आहे 10-12 सालनि खां पघार 5000 घणी जेको मुतवली आहे वॾो जंहिं हुनखे रखियो आहे उनखे 500-600 खजूं आहिनि ऐं 2-टे दुकान अथसि शहर में ऐं नौकिरी बि अथसि हिकु ॿ पोइ कारी साहिब पियो चवे मूंखे मां चयो साईं 5000 ऐं भाती घणा हुजे 10 मां चयो भाती 10 मुहांग कीअं थी गुज़रे चईसि मुंहिंजी त अलहमदुलिल्लाह भली थी गुज़रे पर अॻे जुमे ते उहो मुतवली जंहिंखे एॾो वॾो गंज आहे उहो मूंखे पहिरीं सिफ़ मां उथारे मस्जिद मां जुमे ते ऐं टांकियुनि ॾे वठी हलियो काॾे टांकीअ ॾे त हितां कमु आहे कन ओरे कयो ॿिए खे न ॿुधाइजो चयोमांसि त कमु कहिड़ो आहे चई जुमे खां पोइ ख़ैरपुर वेंदुमि 100 रुपयो तेल जो ॾिजाए कंहिंखे पियो वठे क़ुरान वारो जेको 5000 पघार उन खां 100 रुपयो पियो वठे त तेल जो ओधारो ॾे खीसे में न आहे ऐं मुंहिंजा रब इहो क़ुरान जो कमाल आहे हेॾे हिकिड़ो रिटायर आहे पंहिंजो ऑफिसर पोइ हुन रस्ते में मूंखे चयोसि चांहि पीअंदा वञो झटि वेठासीं मां चयोसि ॾियो ख़बर पेंशन घणी अथव चई हुकूमत जी ख़ुदा पाड़ पटे हाफ़िज़ साहिब पेंशन में मज़ो कोन्हे 90,000 यानी रिटायर सुबियल पंहिंजो मीटर थो हले 90,000 पोइ मां चयोसि भला अञा को तीली ॾेई साड़नी छा 90,000 थोरो आहे असांजे सॼे मदरसे में 8-10 उस्ताद टोटल मस वञी को 70-80 सोभी अलाए कीअं मिले पई न मिले पई शुक्र कयो चओ अल्हम्दुलिल्लाह एॾे पैसे हूंदे बि जेकॾहिं तव्हां मदरसे मस्जिद जलसे लाइ ख़ैरु घुरो न त 3 जवाब ॾींदा घणा हिकु चवंदा 13 महीनो आहे ॿियो चवंदा पोयूं तारीख़ आहिनि
टियूं जवाब ॾींदा मोल साहब अॼु त मौला ई लॻा पिया आहियूं माना हेॾो टर होॾे वञ असां मुल्लनि कॾहिं न चयो आहे त मौला ई लॻा पिया आहियूं या से 13 महीनो आहे इन क़ुर जे सदको तालिब आलिम हाफ़िज़ इहे सभु निंड्रा बि कनि पिया हलनि बि पिया पर मां अवां विसरे वहण वारनि खे एतिरो ज़रूर इहे ॿ जुमिला चवंदुमि त रब तव्हांजे बचनि में रिज़्क़ में बरकत करे अवां जो हथ अलाह जे नाले ते खुलियल आहे ऐं अञा वधीक खोलियो त जीअं मदरसा मज़बूत थियनि इरादो आहे इन महिल मदरसनि ते ॾुखियो वक़्तु आहे लॉकडाउन जो थी वई न त जेका पई मोटरसाइकिल अचे त 5 ॿार चढ़ियल हिकु टांकीअ ते 4 पोयूं अरे बाबा ख़ैर था हिते घर छोरनि दिला भञी छॾिया घटा भञी छॾियो हाणे मुला ॼाणो छोरा ॼाणो अरे बाबा चांवर अटो त न ॾियो पर हंधु त खयूं छो हे वक़्तु अची वियो आहे मदरसनि ते तंहिंजे करे साहिब हैसियत साहिब माल ऐं दौलत इहे पंहिंजा हिसा बुक भरे हिन मदरसनि ऐं मस्जिदनि में आलिमनि ऐं दीन जे अंदरि ख़र्च कयो त जीअं क़ुर जो इल्मु वधे जेॾो क़ुर वधंदो इंशाअल्लाह रहमत जा मींहं वसंदा शेख सुदेस काबे जो इमाम 15-20 मुल्कनि जे दौरे ते वियो हो कुझु साल अॻियुनि जी ॻाल्हि आहे पोते जाते जाते क़ुर जे इल्म जा मर्कज़ हा उते हिन खे घुमाइण वठी आ शेख अब्दुल रहमान सुदेस दिल में चए पियो त इल्म जो मर्कज़ दीन जो मदीनो मको आहे हे जेके मदरसा दुनिया में क़ाइम आहिनि इहे आलिम जेके पढ़ाइनि था इन्हनि खां त पुछां त तव्हां कहिड़े मदरसनि जा पढ़ियल हो साईं फज़लुल्लाह साहब शेख सुदेस मौलाना सलीमुल्लाह खान खे चुमी ॾिनी ही इहे जुमिला ॾसे करे त मौलाना मां जंहिं मुल्क जे मदरसे में हुयुमि ऐं पुछा कयुमि त काथां जा हो कि पाकिस्तान जे मदरसनि जा पढ़ियल हो शेख साहब चयो मौलाना मां तव्हांजे हथनि खे चुमी ॾियां जो तव्हां पाकिस्तान में एतिरी वॾी महिनत कई आहे मर्कज़ त अरब इलाइक़ा हा पर अॼु मर्कज़ इल्म जो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान इन जे करे यहूदियुनि नसारनि गॾे सॾे इमरान मोकिलियो आहे त कंहिं न कंहिं तरह सां मदरसनि जो रस्तो रोके पर हिते मौलवी आहिनि साईं रुक चबिणा आहिनि हिते रुक चबिणा थी इमरान त हिकिड़ो आहे पर 7 पीढ़ियूं कबर में उथारिया न हे 70 साल जो कुराड़ो मौलाना फज़लुर रहमान तुंहिंजो नक दम कयो आहे साहु अंदरि घुचियो अथई बाक़ी इहे 2 वज़ीर शेख रशीद फिरदौस आशिक इहे मिड़े भौंकड़ियूं कुतियूं मोटरसाइकिल ते वञो न ॻोठ मूं त भौंकड़ी कुती थोड़ो टौ टौ कंदी आहे ए टौ टौ कंदा बाक़ी इंशाअल्लाह कम पूरो थियनि न मदरसा बंदि थिया न ॾाढ़ी खट थी न मस्जिदूं बंदि थियूं न तबलीग वारा बंदि थिया इहो सलाम आलमनि खे आहे चओ समूरा पोइ तव्हां साथ ॾींदव न 25 तारीख़ रैली आहे ख़त्म नबूवत रैली आहे इंशाअल्लाह उन में बि हलंदासीं जाते जाते सॾ थे उन में शिरकत करणी आहे अल्लाह तव्हांजो कदम कदम क़बूल करे तवज्जो कयो त मां अर्ज़ु कयां उन रब जी ज़ात जेको अल्लाह रहीम भी आहे करीम भी आहे विसरियो वहण वारो पर असांजो रब रज़ाक भी आहे 18,000 मखलूक खे खाराए 18,000 मखलूक खे पियारे सही तो पाण मूंखे छड़ हुकुम कजो त हाणे तुंहिंजो टाइम पूरो हाँ बस असां के तव्हांजो जलसो पंहिंजो जलसो आहे आलिम बुज़ुर्ग तव्हां ॼाणो था त केतिरा ईंदा केतिरा पहुचंदा असां हाज़िरी लॻाई वक़्त ते इंशाअल्लाह ताला असां जो दुआऊं गॾु हिन हिन मदरसनि सां अल्लाह हिन खे क़यामत ताईं शाद बाद रखे आबाद रखे आमीन चओ समूरा आमीन आमीन हे मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे नाले तूं अॻिर मां वियो आहियां कचे में जलसो 8-9 किलोमीटर त मोटरसाइकिल ते खणी आ छो त कार जो रस्तो न हो हाणे हीअ उमिरि असांजी मोटरसाइकिल जी आहे त कोन हॾु गुॾु भॼी पियो मिटी अॻियां मासा नासा अची वतियूं वॾी ख़ैरात ई वॾो जलसो हो मां इएं ख़ुशतबईअ में चयो त हिन जलसे में क़ुर जा हाफ़िज़ घणा आहिनि त साईं फज़लुल्लाह 35 ॼणा उथी बीठा सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह 35 ॼणा दरिया हिकिड़ो टपी
वरी ॿिए ॾे 35 ॼणा हिकिड़ो 60-70 जे लॻभॻि पोड़ो थी बीठो चइसि मां बि क़ुरान जो हाफ़िज़ आहियां। संगत चयो त हे मुसलो पढ़ाईंदो आहे, 4 हाफ़िज़ पोयां हूंदा अथसि पर लुकमूं न खणंदो आहे, ईअं क़ुरान लिखियो पियो अथसि। क़ुरान क़ुरान आहे, तुंहिंजी अंग्रेज़ीअ लख तबाह करे छॾिया। लॉकडाउन में माण्हू 1.5 लख 2 लख सखर में ख़ैरपुर में प्राइवेट स्कूलनि जी फीस भरनि पिया त बि चवनि पिया ॾियणी आहे, दाख़िला न वञी हली उते ॾियो पिया। ऐं हेॾे ॾियण महिल हिकिड़ो मौलवी वियो कंहिं वटि त तकड़ी ज़रूरत आहे, 2000 खनि ॾे, चए बीह त खणी अचां। वयो जो त 5 मिंट 10 15 20 पोइ आयो, पर आयो सखणो। मोल साहब चयो छो सही माता उम्मीद रखी हुअमि, चईसे पैसा बि पिया पेटीअ में, हथ जो विधो मां न त रोअनि पिया। त असां शाम में सुम्हिया पिया आहियूं, महिरबानी करे ॿार न कढ। हे थी अब्दुल बखील जी निशानी, हिकिड़ो छड़ो बखील, हिकिड़ो अब्दुल बखील। ऐं मुंहिंजा अल्लाह ये पई पई पैसा गंत करे वेंदा, काई कम जा न थी। हे रब वक़्तु ॾिनो थी त अॼु पंहिंजा 2 हथ खोले करे पंहिंजे रब जे नाले ते ॾे। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त मां सॼी दुनिया घुमियो आहे, हिकिड़ो माण्हू न मिलियो, ॿिया कई मिलिया पर हिकिड़ो कहिड़ो सही। उन बुज़ुर्ग लिखियो आहे त सॼी दुनिया में उहो माण्हू न मिलियो जेको अल्लाह जे नाले ते ॾींदो हुजे ऐं खुटो हुजे। सम्झो था न, अल्लाह जे नाले ते ॾियण वारो खुटो न आहे पर अञा बि अॻिते वधियो आहे, छो त इहा रब जे नाले जी बरकत आहे। अॼु तव्हांजे हिन दीनी जलसे में जेको नतीजो अवां जे साम्हूं ईंदो उन बच्चन ऐं न्याणियुनि जे सूरत में जनसीननि में क़ुरान हदीस जो इल्म समायो। अज़ीज़ो मुसलमानो, कलमे पढ़ण वारो 1442 हिजरी 2021 ईस्वी सन पियो हले, सदियूं गुज़रियूं आहिनि। मां तव्हां खां पुछां थो, पंहिंजे दिलि ते हथ हणो त मुंहिंजे हुज़ूर जे ज़माने खे एॾो वॾो ज़मानो गुज़री वियो आहे, अॼु बि उहो क़ुरान ईअं पढ़जे पियो जीअं रसूल जे ज़माने में नाज़िल पियो थिए। पोइ तव्हां फ़ैसिलो कयो, मां न कयां। इन में किरदार, मेहनत, जिदोजहद कोशिश कई आहे सभु चओ आलमनि जी, चओ समूरा कंहिंजी आलमनि सां गॾु तालिबनि सां गॾु उहे मुस्लमान जेके पढ़नि त न पिया, पढ़ी त न सघिया पर पंहिंजो माल मदरसनि खे ॾियनि पिया, ज़कात, ख़ैरात, फितरा।